मुहर्रम जे महीने में वॾा वॾा मक़ाम, छो त मुहर्रम जी माना मुहर्रम इस्म मफ़ूल जो सिगो आहे। मुहर्रमुन अरबीअ में इन जी माना इज़्ज़त कयल, सिंधीअ में माण्हू चवंदा हराम हराम, न बाबा, मुहर्रम अरबी लफ़्ज़ आहे, माना इज़्ज़त कयल, माना हिन महीने जी इब्तिदा इज़्ज़त सां आहे, हिन महीने जो वॾो शरफ़ आहे, हिन महीने जो वॾो मक़ाम आहे। अल्लाहु अकबर। हा, केतिरनि शहीदनि जी शहादत मुहर्रम जे महीने में थी आहे, तॾहिं त रब साईं इमाम हुसैन खे नबियनि वारी अज़मत मां चूंडे 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 इमाम हुसैन जी शहादत बि 10 मुहर्रम ते ॾिनी। छो त मुहर्रम ते 10 तारीख़ ते एॾा कारनामा थिया जो आदम जी इज़्ज़त, नूह अलैहिस्सलाम जी इज़्ज़त, इब्राहिम अलैहिस्सलाम जी इज़्ज़त, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी इज़्ज़त, छो त दरिया पार करे मंज़िल ते पहुतो, मुक़ाबले में फिरौन नाकाम थी वियो मुहर्रम जे महीने में। हा, सभिनी नबियनि वारियूं इज़्ज़तुनि मां चूंडे मुहर्रम एॾो त बरकत वारो, तॾहिं त अल्लाह साईं इमाम हुसैन जी शहादत जी चूंड बि 10 मुहर्रम ते रखाई। पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी तो फरमाए, जेको 10 मुहर्रम जे ॾियारे अखियुनि में सुरमो पाईंदो, सॼो साल उन जे अखियुनि खे बीमारी न लॻंदी। पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी हुनियत तालिबीन में तो फरमाए, जेको 10 मुहर्रमुल हराम जे ॾियारे गुस्ल कंदो, अल्लाह उन जे जिस्म में बीमारियूं न ॾींदो। पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी तो फरमाए, जेको 10 मुहर्रम जे ॾियारे पंहिंजे घर वारनि खे सुठो ताम खाराईंदो, अल्लाह उन घर में सॼो साल बुख न कंदो। अल्लाहु अकबर कबीरा। मीरो खान वारा इमाम हुसैन जी अज़मत तो कुर्बान वञा। सोने हुसैन 25 साल अल्लाहु अकबर पैदल हज कया, माना असांजो हुसैन 25 हजन जो हाजी हुयो, कुरान जो कारी हुयो, कुरान जो हाफ़िज़ हुयो। वाह हुसैन, तुझी अज़मत तो कुर्बान वञा। 52 सालन जी उम्र आ, मुझे हुसैन ॾे ख़त लिखिया वया। ओ सोहणा हुसैन, असां तुंहिंजे हथ ते बैयत कंदासीं। ओ इमाम, असां तुंहिंजा ताबेदार, असां तुंहिंजा पोइ लॻा, असां तुंहिंजे बाबे जे हथ ते बैयत कईसीं। ओ सोहणा, तुंहिंजे हथ ते बि बैयत कंदासीं, असां तुंहिंजे इंतज़ार में आहियूं। हा हा, किताब लिखंदा 250 ख़त इमाम हुसैन ॾे लिखिया वया। हज़रत हुसैन ख़त पढ़ी करे जमा कंदो वियो। जॾहिं आख़िरी ख़त आयो, उन में दर्दनाक लिखल आ, ओ हुसैन, जे नहीं दे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी बारगाह में पकड़ कराईंदासीं। रब, असां हुसैन जे हथ ते बैयत करण घुरीसीं, ए कूफे जे 1000 माण्हुनि जी जमात, पर हुसैन साईं न आयो। आख़िर मजबूर थी पियो। इमाम हुसैन पंहिंजे सोट मुस्लिम बिन उक़ैल खे फरमायो, मुस्लिम लब्बैक या हुसैन, मुस्लिम तूं वञ कूफे जा हालात ॾिसी आ। हज़रत मुस्लिम साईं आयो आ मुहर्रम खां अॻ में, माना ज़ुलहज जे आख़िरी ॾहाके में, जॾहिं मुस्लिम साईं इराक जी सरज़मीन कूफे जे शहर में पहुतो आहे। अल्लाहु अकबर। माण्हुनि खे ख़बर पइजी वई त हुसैन जो सोट अचे थो। इस्तक़बाल शुरू थी वियो, मुस्लिम जे हथ ते बैयत शुरू थी वई। किताब लिखंदा उलमा देवबंद, मां असुल वाक़े जे तरफ़ तव्हांखे इशारो थो ॼाणायां। अल्लाहु अकबर। 80,000 माण्हू सुबुह खां वठी करे शाम ताईं इमाम मुस्लिम बिन उक़ैल जे हथ ते बैयत करे विया। मुस्लिम बिन उक़ैल ॾाढो ख़ुशि थी वियो। कासिद खे ख़त लिखी करे फरमाए, वञ वञ मुंहिंजे सोट हुसैन खे न्यापो ॾे। साईं, सभु तुंहिंजा दीवाना, सभु तुंहिंजा आशिक, ये सभु तव्हांजे लाइ त सिकल पिया, छो त मुंहिंजे हथ ते सुबुह खां वठी करे शाम जी नमाज़ ताईं 80,000 माण्हू बैयत करे विया आहिनि। सोना,
हुसैन तू ही दे त पोइ त लख खां मथे थी वेंदा। इमाम हुसैन तैयार थियो वा, सहाबा कराम रोकनि था, सोना न वञजाए न वञजाए न वञजाए, छो त अल कूफी ला यूफी, कूफे वारा वफ़ा न कंदा थी, तुंहिंजे बाबे जा कातिल भी ये थी, तुंहिंजे बाबे हैदर करार फातिह खैबर असदुल्लाहुल गालिब अलीउल मुर्तज़ा के भी जामिया मस्जिद में इन्हनि कातिलन शहीद करे छॾियो हो। इमाम हुसैन तो फरमा मांखे मजबूर न कयो, मां ज़रूर वेंदुमि। सहाबा फरमाइनि था जलीलुल क़दर सहाबा, सोना हुसैन न वञजाए, भला जे वञे थो त पंहिंजो ख़ानदान न वठी वञजाए। फरमाइनि न, मां पंहिंजे ख़ानदान खे गॾु वठी वेंदुसि। हेॾो ॿिए ॾींहं ते ऐलान थी वियो, जेको मुस्लिम जे हथ ते बैयत कंदो, जेको मुस्लिम जे पोयों नमाज़ पढ़ंदो, उनखे गिरफ़्तार कयो वेंदो। हाँ गवर्नर जे तरफ़ां फौज पुॼी वई। फरमा हाणे उन्हनि खे उन्हनि जे सिसनि खे लायो वेंदो। इमाम मुस्लिम बिन उकैल ॿिए ॾींहं ते सुबुह जी नमाज़ पढ़ाए सलाम वराए पोते जो नज़र करे त 80,000 माण्हू 40,000 बचा, 40,000 मौत जे भउ खां भॼी विया। स्टेज सेक्रेटरी जो लाउड भी ख़त्म थी वियो, मता इन्हें के भी गमे हुसैन लगी हो जे। अल्लाह अकबर। सुबुह जी नमाज खां पोइ मौत खां रुजण वारा भॼी विया, छो त शहादत सब खे शुरू ही मिलंदी आहे। शहादत अल्लाह जी चूंड आहे, छो त 4 सिफ़तूं उलाइक अल्लज़ीना अनअम अल्लाह अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन। इमामुल अंबिया पहिरीं स्टेज ते, ॿी स्टेज सिद्दीक़, टी स्टेज शहीद, चौथी स्टेज सालिहन जी आहे। इन पहिरीं स्टेज वारो नबियन जो इमाम सरदार तो चवे मुंहिंजा अल्लाह मां रब, ओ मुंहिंजा रब मां मोहम्मद खे भी 3 स्टेज वारी शहादत ॾिजांइ। मुस्तफ़ा करीम इमामुल अंबिया भी दुआऊं तो घुरे, अल्लाह मांखे शहादत ॾिजांइ। हालांकि शहादत स्टेज नंबर 3 आ, नबूअत मथे आ, पोइ सिद्दीक़त आ, ऐं सिद्दीक़त वरी बंद ई अबू बकर सिद्दीक़ में आ, ख़त्म सिद्दीक़ में आ। जे इमामुल अंबिया ख़ातमुल अंबिया आहे त सिद्दीक़ ख़ातमुल सिद्दीक़ आहे, त इमाम अलीउल मुर्तज़ा ख़ातमुल खुलफ़ा आहे, त सोनो हुसैन ख़ातम शहादत। वाह जी शहादत एडी अज़माना, अबू बकर उमर साईं जी शहादत, उस्मान जी शहादत, हैदर करार जी शहादत, उस्मान जी कुरान पढ़ंदे शहादत, उमर जी सोने महबूब जे मुसल्ले ते शहादत, अली साईं जी कूफे जी जामिया मस्जिद वारी शहादत, शहीदन जो सरदार हज़रत हमज़े जी शहादत, जंगे बदर जा शहीद, जंगे खैबर जा शहीद, जंगे यरमूक जा शहीद, जंगे उहद जा शहीद, जंगे तबूक जा शहीद, सभिनी ग़ज़वा जा शहादतूं मिलायो, पर जेका शहादत इमाम हुसैन जी करबला जी ॻाढ़ी धरतीअ ते सिर सजदे में थी आ, ॼण सभिनी शहादतनि जो ख़ात्म बणिजी। तवज्जो मीरो खान जा अज़ीम मुसलमानो, इमाम मुस्लिम बिन उकैल जने बेपारी जी नमाज पढ़ी 40,000 में 20,000 ॿिया भी मुनाफ़िक भॼी विया। जॾहिं टेपारी जी नमाज पढ़े अञा भी जमात घटि थी वई। हाँ सिजल थे जी नमाज पढ़ी करे ए जामिया मस्जिद जो इहो हाल आहे। सलाम वराए त मौत जे भउ खां सभु भॼी विया, बाक़ी वञे 100 माण्हू बीठा। 80,000 मुर्गो 100 माण्हू वञी बचा। जॾहिं इशा जी नमाज जो आज़ान थियो, मुस्लिम जी अखियुनि मां ॻोढ़ा वही आ। मुंहिंजो सोट हुसैन तैयार थी अचे थो, हे त सभु मुनाफ़िक थी आ, मौत जे भउ खां भॼी विया। जॾहिं सोमाणी जी नमाज पढ़ी सलाम जो वराए त सॼी मस्जिद खाली आ, मुस्लिम अकेलो वेठो आ। चए हाणे काॾे वञा रात जी घड़ीअ में,
कूफे शहर में मुस्लिम के ऐलान करे चवे दो ज़ालिमो मां ताको मानी त नथो घुरां तव्हां त पंहिंजा दर बि बंदि करे छॾिया। उलमा देवबंद जा किताब लिखंदा त हज़रत मुस्लिम के रात जी घड़ी आ 9-10 रात जा थी विया आहिनि, को पनाह ॾियण वारो नाहे। ओचितो के कुराड़ी औरत जी नज़र पइजी वई आहे। उहा आसमान ॾे तके करे चवे थी मुंहिंजा रब करीम यूसुफ अलैहिस्सलाम के मिस्र जी बाज़ार में ख़रीद करण वारा वापारी आया तो उते हिकिड़ी कुराड़ी बि कतार में बीठी आहे, गंढ धागे जी खणी आई आहे। ओ माई हिते त हीरनि जवाहरनि जा पे क़ीमतूं हलंदियूं, तूं छा यूसुफ खे ख़रीद कंदी आहे? उन माई अजीब लफ़्ज़ ॻाल्हाया त क़यामत जे ॾींहुं मशर जे मैदान में अल्लाह चवंदो मुंहिंजे नबी यूसुफ सिद्दीक़ खे ख़रीद करण वारा जेके वापारी आहे उहे बीहो त मां उन वापारियुनि जी कतार में मां कुराड़ी बि बीहंदुसि। तंहिं करे उहा कुराड़ी थी चए मुंहिंजा रब जे करे मुस्लिम खे को पनाह नथो ॾे त मां थी पनाह ॾियां। दरवाज़ो खोले मुस्लिम खे मानी खाराए, मुस्लिम जे लाइ कमरो जुदा मुस्लिम जो इंतज़ाम करे छॾे। हज़रत मुस्लिम साईं क़ुरान जी तिलावत में आहे, छो त चवे पियो मुंहिंजा रब हाणे ॿियो छा कजे, जेकॾहिं शहादत लिखल आहे त हिते ई मिलंदी, भला पोइ छो न आख़िर में अल्लाह जो क़ुरान पढ़ां। हज़रत मुस्लिम साईं क़ुरान पढ़ियो आहे, उन औरत जे फर्ज़ंद वञी रिपोर्ट ॾिनी आहे त मुस्लिम हिते लिकल आहे। हाँ जेके पैसे में लालची हूंदा आहिनि उहे रिपोर्टां ॾींदा आहिनि मथीं सरकार खे त फिलाणी जाइ ते हीअं पियो थिए। अल्लाहु अकबर, गवर्नर पुॼी विया, फौज पुॼी वई, मुस्लिम सां लड़ाई शुरू थी वई आहे। उन औरत जे घर में मुस्लिम साईं 17 मुनाफ़िकन के जहन्नम रसीद कराई, पाण भी अल्लाह के प्यारो थी वयो। हेॾो हुसैनीअ जो काफ़िलो मुहर्रम जी 2 तारीख़ ते करबला में पहुतो आहे। अल्लाह अकबर, मुंहिंजे हुसैन जो पाणी बंदि कयो वयो, शहादतुनि जा ताज शुरू था थियनि। इमाम हुसैन ख़ुतबो ॾींदो थो रहे, इमाम हुसैन जे ख़ुतबे जो असर इहो थियो आहे। अल्लाह अकबर, जेको सिपह सालार हुर्र आहे उहो फ़ौज मोबाइल निकरी आयो। इमाम मां तौबा ताइब थी करे अवां जी कतार में अचां थो। इमाम मुंहिंजे लाइ दुआ घुरो त रब मुंहिंजी मग़फ़िरत करे, मां अवां जे तरफ़ां लड़ंदुसि। इमाम हुसैन ॾाढो ख़ुशि थियो आहे। अल्लाहु अकबर, पढ़ सलवात त अॻिते मां हिन करबला जे किसे खे अञा ॿुधायां। तॾहिं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह बि फरमायो आहे त हुर्र हली आयो मां झांदे मर्दान, हुर्र हली आयो मां झी मर्दानो, आया आशिक अग जो पतंग परवानो। चओ न सुभान अल्लाह। यार निंड पिया आहियो छा? जेके हुसैन जी करबला जे किसे खे ॿुधण आया उहे बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मांखे त चयो अथऊं शाह साहब तूं सैयद आहीं, इमाम हुसैन वॾड़ा तव्हांजे ख़ानदान जा असुल रिश्तेदार, तव्हांजो ख़ानदान वञी 46 पीढ़ीअ में मुंहिंजो वालिद साहब चवंदो आहे साईं सैयद अब्दुल गफ़ूर शाह त मां कासिमिया लाइब्रेरी कंडियारे में वेठुमि, मौलाना मोहम्मद कासिम सुमरे चयो शाह साहब मुबारक हुजेव, तव्हांजी ख़ानदान बुखारी सैयदनि जो शुजरो ॾिठो आहे त 46 पीढ़ीअ में वञी इमाम ज़ैनुल आबिदीन सां मिले थो। यार पोइ सचे सैयद खां सचो करबला जो वाक़ियो ॿुधायो, ॿुधो न बाबा। जेके निंड पिया हो सभई ॿई हथ मथे कयो, सभु निंड पिया थी। भला जेके जागनि था उहे मुजाहिद ॿई हथ मथे। शाह साहब जो फरमाए हुर्र हली आयो मां झांदे मर्दान, आया आशिक अग जो पतंग परवानो, ही सिर सामानो घोट मथा घोरिया। चो न सुभान अल्लाह।
कूफिन कागज़ लिखियो विच विझी अल्लाह। कंहिंजा वास्ता ॾिनो इमाम हुसैन खे? कंहिंजा वास्ता ॾिनो? ॻाल्हाए ॻाल्हाए। कंहिंजा वास्ता ॾिनो? झंडे जा, कुबे जा? कंहिंजा वास्ता? अल्लाह जा वास्ता ॾिनो। तॾहिं त भिटाई बि असांजी तो ताईद करे। कूफिन कागज़ लिखियो विच विझी अल्लाह, त असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह। हाणे सैयद बि घणा थी विया अथव। असां वटि खानपुर शहर में बुखारी सैयद बि आहिनि, जीलानी सैयद बि आहिनि, परे वञो त वरी गीलानी सैयद बि आहिनि, पर असां वटि वरी जेको जुमेरात जा आहे उहो जुमेराती सैयद बि आहे। सो हिननि जेके ख़त लिखिया कूफिन, त उन में बि हुसैन खे शाह जो लक़ब ॾिनो अथऊं। तॾहिं असां चवंदा आहियूं त हबीबुल्लाह शाह हो। शाह बाबा असांखे कूफिन ख़त में असांखे लिखियो आहे। कूफिन छा था चवनि? अल्लाह अकबर। कूफिन कागज़ लिखियो विच विझी अल्लाह, त असीं ताबे तुंहिंजा तूं असांजो शाह। हे कर हेॾे आओ त तख़्त कयूं ताबीने तुंहिंजे। चओ सुभान अल्लाह। हज़रत इमाम मुस्लिम नोकेल जी शहादत थी वई आहे। इमाम हुसैन करबला जी धरती ते आयो आहे। तवज्जो कर, मुंहिंजो टाइम बि पूरो थियण वारो आहे। इमाम हुसैन जे ख़ुतबे सां शहादतूं मिलंदियूं रहियूं। इमाम जे ख़ुतबे सां जिन खे जन्नत मिलणी हुआ मिली वई। बाक़ी ज़ालिम जेके मुक़ाबले में बिही रहिया, जिन खां अल्लाह ताला उहे नज़रूं खसे छॾियूं। हा सीननि मुंहिंजे क़ुरान हुयो त उॾरी वियो। हा उन्हनि खां नमाज़ां विसरी वियूं। छो त ॾहीं मुहर्रम जी रात आ। बाक़ी वञी सैयदनि जे खीमनि में रुगो इमाम ज़ैनुल आबिदीन बचो आहे। इमाम हुसैन हिन ॾहीं जी रात जेका मीरो ख़ान जे जलसे जी रात आहे, पंहिंजनि सभिनी अहल बेतनि खां मोकिलाइनि था। उन्हनि खे वसियत आहे गंद मदीने जे मीर जो फरमान आहे, लैस मिन्ना मन ज़रबल हुदूद व शक्कल जुयूब व दावा बिदावल जाहिलियत। इमाम पंहिंजे अहल के वसियत कई आ, मुझे वञण खां पोइ, मुझी शहादत खां पोइ पंहिंजे जिस्म के धक न हणजो, पंहिंजे मथे में धूड़ न विझो, हाय घोड़ा न कजो, पंहिंजो गिरेबान न फाड़जो। छो त जेको दुख जे करे हाय घोड़ा कंदो आ, मथे में धूड़ विझंदो आ, पंहिंजो गिरेबान फाड़ींदो आ, पंहिंजे जिस्म ते धक हणंदो आ। वदावा बिदावल जाहिलियत, जाहिलनि वांगुरु रणियूं कंदो आ। अल्लाह अकबर। वो सब्र खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। हा फलैस मिन्ना, यो मुंहिंजी उम्मत मों ॿार आहे। छो त क़ुरान त सब्र जे लाइ ख़ुशख़बरी ॾींदो आहे। सलामुन अलैकुम बिमा सबरतुम फनिअम उक़बद्दार। क़ुरान पारत कई आहे, इन्नल्लाह मअस साबिरीन। कुरान पारत कया इस्ताइनो बिल्लाहि वस्बिरू। बुध कुरान थी सब्र जे लाइ। इसबिरू वसाबिरू। बीजा दे फरमाए वसबिरू वमा सबर उलुल अज़्म मिनर रसूल। अल्लाह बीजा दे फरमाए वसबिर वमा सबर इल्ला बिल्लाह। बीजा दे फरमाए फसबिर कमा सबरा। अल्लाह अकबर। हुसैनियत असां के सबक ॾेई विया। हुसैनियत असां के सबक ॾिनो आहे त वला तुवल्लुहुमुल अदबार, जंग मां पुठी ॾेई न भंजाए। हुसैनियत सबक ॾिनो आहे वला तहिनू वला तहज़नू, दुख न कजाए गम न कजाए। हा हुसैनियत सबक ॾिनो आहे वसाबिरीन फिल बासाए वज़र्राए। तकलीफ़ अल्लाह जे रस्ते में ईंदी आहे, पर रब जी मदद सब्र वारनि सां गॾु हूंदी आहे। तॾहिं त फरमाए कम मिन फियतिन क़लीलतिन ग़लबत फियतिन कसीरतिन बिइज़्निल्लाह।
थोड़ा हा पर मदद अल्लाह जी गदा। हजरत उमर पुछे तो ख़ालिद जंग जो मौक़ो आ, हज़ारे लश्कर आहिनि, ख़ालिद घणा माण्हू खणी वेंदे? साईं काफ़िर घणा आहिनि? साईं 12,000। साईं मां अकेलो काफ़ी आहियां, छो त मुंहिंजो लक़ब सैफ़ुल्लाह आया, अल्लाह जी तलवार आहे, केरु रब जी तलवार जे आॾो ईंदो? पर उमर फरमाए न न 12 सहाबा वठी वञ पाण सां गॾु, छो त हुज़ूर जो हिकु सहाबी 1000 काफ़िर जे लाइ काफ़ी आहे। उहो ख़ालिद जंहिंजे मथे जी टोपीअ में मुहम्मद करीम जा वार हूंदा हुआ, उन ख़ालिद जॾहिं जंग में ईंदो त सैफ़ुल्लाह जो लक़ब मिलल ख़ालिद 12 ॼणा सहाबा 12,000 जे लश्कर खे भॼाए इस्लामी किलो फतह करे विया। हज़रत इमाम हुसैन मोकिलाईंदे जने आयो, ज़ालिमो ॿुधायो कहिड़ो ॾींहुं आहे? जुमे जो ॾींहुं आहे। मुस्लमान छा कंदा हूंदा? मदीने मके जा मुस्लमान हिन महिल जुमे नमाज़ जी तयारी कंदा हूंदा। ओ ज़ालिमो, तव्हांखो जुमो बि विसरी वियो आहे, मूंखे इजाज़त ॾियो त भला मां नमाज़ त पढ़ी वठां। रब छा चवंदो? हुसैन ओ अलीअ जा बचड़ा, नमाज़ विसरी वई करबला जी ज़मीन में। तूं असां त पखनि जे हेठों रमज़ान में ॻोल्हींदा आहियूं त उहा मस्जिद ॾिसूं जेका एसीअ वारी हुजे, तूं त पखनि जे हेठों नमाज़ पढ़ंदो आहे। हुसैन, करबला जी धरतीअ ते 1000 तलवारनि जे पासे में बि नमाज़ न छॾी आहे। अल्लाहु अकबर करे इमाम नमाज़ में शुरू थी वियो आहे। हलंदे हलंदे नमाज़ जी किरायत जो मज़ो वठी सजदे में आया। सुभान अल्लाह। तॾहिं त कंहिं चवण वारे चयो न अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। इमाम हुसैन नमाज पूरी कई, शिबिर पली त देर न कई, चई जल्दी के हमलो कयो, मता नमाज जे अंदर असां के बददुआ दे, पिट दे, मता इन सैयद जी बददुआ लगी वने, असां हलाक थी वञो। हा नमाज में हमलो शुरू थी वियो। इमाम हुसैन जल्दी जल्दी नमाज पूरी कयईं। अकेलो हुसैन 1000 मुनाफिकन जे लश्कर में घिरी पियो वा। फरमाईंदा सुबह जुमे जी नमाज खां वठी हमलो शुरू करे ॾिनो अथई। हा त शाम जी घड़ीअ जी टिपारी नमाज अञा दाख़िल न थी आहे। इमाम हुसैन पंहिंजे हथ सां 52 मुनाफिकन खे जहन्नम रसीद करायो आहे। आख़िर में जॾहिं मज़लूम हुसैन पाण किरी पियो आहे, शहादत मिली वई आहे, आसमान सॼो ऊंधे थी वई, काराण अची वई। अल्लाहु अकबर। उलमा देवबंद लिखनि था ज़ालिमनि जे अखियुनि जे आॾो ऊंधे अची वई, किरी पिया। चई बसि हाणे जंग फतह थी वई आहे। बाक़ी खीमे में जेको सैयद बचो आहे ज़ैनुल आबिदीन, उहो बीमार आहे। उन बीमार सां जहिड़ो नथा कयूं, पंहिंजा अहल बेत संभालींदो। असांजो मक़सदु पूरो थी वियो आहे। राति जो सुम्हूं था, जॾहिं बीबी ज़ैनब साइण खे ख़बर पइजी वई त मुंहिंजे भाउ हुसैन जी शहादत थी आहे, त साइण ज़ैनब ॿाहिरि निकिती, आसमान ॾे तके करे चवे थी मुंहिंजा अल्लाह, मां परदेदार औरत आहियां, नाने मोहम्मद करीम जी न्याणी, फातिमत ज़हरा जी न्याणी आहियां, मां अलीअ जी न्याणी आहियां। ओ मुंहिंजा अल्लाह, कंहिं ज़ालिम जो मुंहुं मुंहिंजे दर ते न कजाए। अल्लाह, मां परदेदार औरत आहियां, मां इन नियत सां वञा थी त पंहिंजे भाउ हुसैन जो आख़िरी दीदार करे अचां। छा मक़ाम हूंदो हुओ बीबी ज़ैनब साइण जो। लाशनि जा ढेर लॻा पिया। जाफ़र सादिक, मुस्लिम बिन उक़ैल जा पुट भाइर सभु शहीद पिया। हज़रत हुसैन जा माटेला भाइर अबू बकर नाले, उमर नाले, उस्मान नाले सभु शहीद पिया। पर मुंहिंजो भाउ हुसैन ख़बर न आहे अलाए किथे आहे। ॻोल्हींदे ॻोल्हींदे बीबी ज़ैनब साइण हज़रत हुसैन जे ज़ख़्मनि खे ॾिठो त जिस्म में तक़रीबन अल्लाह वारनि किताबनि में लिखियो आहे त 56 धक तलवारनि जा लॻल हा।
मीरो खान वारो शाह जिस्म जी हालत हूंदी जेके 52 धक तलवारनि जा 48 धक नेज़न ऐं तीरनि जा उन हुसैन जे हथनि मुबारकनि जी आंगुरनि खे सुञातो बीबी ज़ैनब त हे मुंहिंजो भाउ हुसैन वाह रोईंदे रोईंदे इमाम हुसैन जे जिस्म ते मथो रखी साइण निंड पई आ त ख्वाब में छा ॾिसे थी अल्लाह इमाम हुसैन जी भेण खे ख्वाब में अजीब मंज़र थो ॾेखारे ॾिसे थी त सॼे पासे खां मुंहिंजो नानो मोहम्मद मीर बीठो आहे खबे पासे खां मुंहिंजो बाबो हैदर करार बीठो आहे त सॼे पासे खां हुसैन जे लाश जे भरिसां मुंहिंजो भाउ हसन बीठो आहे त खबे पासे खां मुंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा बीठी आहे बीबी ज़ैनब साइण अम्मा फातिमत ज़हरा जी ज़ियारत थी नाने मोहम्मद करीम फरमायो सब्र कजांइ ज़ैनब तुंहिंजो भाउ हुसैन जो रूह जन्नत में पुॼी वियो आहे इमाम हुसैन रोज़े सां शहीद थी वियो आहे हिन जे इमाम हुसैन अॼु रोज़ो अची जन्नत में खोलियो आहे चओ न सुबहान अल्लाह जॾहिं सुबुह जो टाइम थियो आहे हिननि ज़ालिमनि छा कयो इमाम हुसैन जी सिसी मुबारक खे धड़ खां जुदा कयूं इमाम हुसैन जे सर मुबारक खे नेज़े ते टंगे खयूं था वञनि बाक़ी तारीख़ जा किताब उलमा देवबंद नथा लिखनि त अॻिते अलाए छा थियो आहे बाक़ी एतिरो लिखनि था त ख़बर न आहे कंहिं अहल बेतनि खे दफ़नायो केरु आया किथे हुननि जूं क़बरां ठहियूं बाक़ी अॻिते लिखे थो अल्लाह आलिम सगोरो किताब में त हुसैन जे सर मुबारक खे जॾहिं खणी विया हलंदे 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 हिननि खे बुख लॻी रस्ते में सफ़र पइजी वियो राति थी वई जे साम्हूं कुझु जायूं नज़र थियूं अचनि हिक ॿिए खां कातिल पुछनि पिया या कंहिंजी जाइ आहे जे चवनि था त ही ईसाइनि जो ॻोठु आहे हिते गिरजाघर में पादरी रहंदो आहे मुसाफ़िरनि खे मानी खाराईंदो आहे जे ठीकु आहे पोइ इमाम हुसैन जे सर मुबारक खे लिकायो चमड़े जे अंदरि बंदि कयो हे पोता चई असां मुस्लमान आहियूं मुसाफ़िर ऐं असांखे मानी खारा पादरी थो चए मुंहिंजे दर ते जेको ईंदो आहे मां हुनजी महिमान नवाज़ी कंदो आहियां चङो ठीकु आहे हिननि जे लाइ मानी पई तयारु थिए गोश्त पिया तयारु थियनि राति जो टाइम आहे मीरो खान जा आयल अज़ीम मुस्लमानो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा आयल सोलंगी बिरादरी तुनिया बिरादरी भट्टी बिरादरी पंवर बिरादरी जा आयल ऐं वॾनि गोपागनि खां आयल जमायती